सिंधी ऑफिशियल टीवी में अव्हां सॼणनि खे भली कार। बॉलीवुड जे मशहूर अदाकार विलियन अमरीश पुरी 22 जून 1932 ईस्वी ते ज़िले शहीद भगत सिंह ऐं पंजाब में निहाल सिंह ऐं वेद कंवर जे घर में जनम वरितो। अमरीश पुरी जा 2 भाइर चमन पुरी ऐं मदन पुरी बि मशहूर अदाकार रहिया आहिनि। अमरीश पुरी अर्मिला देव कंवर सां शादी कई, जंहिंमां खेसि हिकु पुटु राजेव पुरी ऐं हिकु धीउ निमृता जो औलाद थियो। अमरीश पुरी पंहिंजी फिल्मी कैरियर जी शुरूआत फिल्म रेशमा और शेरा खां कई। खेसि गजंदड़ आवाज़ ऐं कद बुत जे करे फिल्म साज़नि शुरू खां ई विलियन तौरु कास्ट कयो। उहो ई किरदारु संदसि सुञाणप बणिजी वियो। जेतोणीकि हिन केतिरा ई मस्बत किरदार अदा कया आहिनि, पर खेसि वधीक पसंदि विलियन जे किरदार में ई कयो वियो। बल्कि सॼी दुनिया में अमरीश पुरी ट्रम्प दहशत ऐं ख़ौफ़ जी अलामत बणिजी वियो। जिते बि ज़ुल्म थींदो आहे त चवंदा आहिनि त हिते त अमरीश पुरी राज लॻो पियो आहे। खेसि 1987 ईस्वीअ ते रिलीज़ थींदड़ फिल्म मिस्टर इंडिया में मोगेम्बो जे किरदार में तमामु घणो पसंदि कयो वियो, जंहिंमें मुख्य किरदारनि में अनिल कपूर ऐं श्रीदेवी हुआ। संदसि ॿियनि मशहूर फिल्मनि में विधाता, फूल और कांटे, दिल जले, कोयला, नायक, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हलचल वग़ैरह शामिल आहिनि। बॉलीवुड सां गॾु अमरीश पुरी कुझु अंग्रेज़ी फिल्मनि में बि कमु कयो। अमरीश पुरी 12 जनवरी 2005 ईस्वीअ ते वफ़ात कई।